हिकिड़े ग़रीब ऐं ॿुढड़े शख़्स खे 3 पुट हुआ। हू सदाईं खेनि सम्झाईंदो हो त असां वटि न को चौपायो माल आहे, न सोन ऐं चांदी, न वरी ॿियो को ज़र ज़ेवर। उन करे अव्हां हिक ॿी क़िस्म जो खज़ानो गॾु करियो, जेको आहे सोच ऐं वीचार जो खज़ानो। अव्हां घणो सोचियो ऐं गौर करियो त घणो कुझु पराईंदो। अव्हां वॾो दिमाग़ धारियो, सोन चांदी हथ करण बदिरां सोच सम्झ जी दौलत हासिल करियो। अकुल जी दौलत हथ करण सां नुक़सान में न वेंदो ऐं कॾहिं बि ॿियनि जा मोहताज न थींदो। औलाद खे अहिड़ियूं नसीहतूं कंदड़ वीचारो ॿुढड़ो नेठि हिकु ॾींहुं मरी वियो। रोअण पिटण ऐं पीख दफ़र करण खां पोइ 3 भाइर सलाह मशवरे लाइ गॾिजी वेठा। केतिरनि ई मामलनि ते ॻाल्हियूं ॿोलियूं करण खां पोइ फ़ैसिलो कयाऊं त हिते कमु करण ऐं तरक़ी करण लाइ कुझु बि कोन्हे। इन करे दुनिया घुमी ॾिसजे। जेकॾहिं ज़रूरत महसूसु थिए पघार ते नौकरी कजे ऐं जेकॾहिं का मज़ूरी मिले त उहा बि कजे ऐं ईअं करण सां पक ई पक दुख न मरबो। इहा सलाह करे 3 भाइर तयार थी घरां रवाना थिया। हलंदा विया कई बयाबान लताड़ींदा, ऊचनि जबलनि जा लक लंघंदा सफ़र कंदा रहिया ऐं ईअं खेनि 40 ॾींहं गुज़री। जेको समर साण खयो हुआऊं सो खुटी वियो। पंधु करे करे संदनि पेरनि में लिफूं पइजी वियूं, पर रस्तो हो कि खुटण जो नालो ई न पियो वठे। कंहिं हंधि थोरो वक़्तु ढाबे लाइ तरसिया त वरी रखियाऊं थिए पेरनि ते ज़ोर। हलंदे हलंदे नेठि खेनि वण राह नज़र आई। उन खां पोइ खेनि मुनारा ऐं वॾियूं जॻहियूं ॾिसण में आयूं त वेझो वञी ॾिठाऊं त इहो को वॾो शहर हो। 3 भाइर ॾाढा ख़ुशि थिया ऐं तिखो तिखो शहर ॾांहुं हलण लॻा। असीं बुराई पोइ ते छॾे आया आहियूं ऐं नेकी असांजे अॻियां आहे, हुननि हिक ॿिए खे चयो। जॾहिं शहर जे वेझो पहुता त संदन वॾो भाउ बीह रहियो ऐं हेठि धरतीअ ते निहारे चवणु लॻो, हितां को पोड़ो ऊठ गुज़रियो आहे। थोरो अॻिते हलिया त विचें भाउ हेठि निहारे चयो, उठ हिकु अख खां काणो आहे। बराबरि तूं ठीकु थो चवीं, ॿिन्ही भाइरनि चयो। थोरे वक़्त खां पोइ खेनि पासे खां हिकु घोड़े सवार घोड़ो डोड़ाईंदे आयो। वॾे भाउ हुन घोड़े सवार ॾांहुं तके चयो, घोड़े सवार तूं का शइ विञाई आहे छा? घोड़े सवार वाॻूं छिके खणी घोड़े खे बिहारियो, भाउ आउं विञायल शइ ई ॻोल्हे रहियो आहियां। छा उहो पोड़ो ऊठ त नाहे जेको तूं विञायो आहे? वॾे भाउ खांसि पुछियो। हा पोड़ो ऊठ ई त विञायो अथमि ऐं उहो खाॿी अख खां काणो आहे। विचे भाउ चयो, हाउ उहे ई त संदसि पार आहिनि। हुन ऊठ ते हिकु औरत ऐं साणसि नंढो ॿारु बाहे ऐं औरत पेट सां आहे। नंढे भाउ घोड़े सवार खां पुछियो। घोड़े सवार 3 भाइरनि ॾांहुं शक जी निगाह सां ॾिठो ऐं चयाईं, अमी चोर आहियो, मुंहिंजो ऊठ पक अव्हां वटि आहे, ॿुधायो त मुंहिंजो ऊठ किथे आहे? भाउ असां त तुंहिंजो ऊठ ॾिठो ई कोन्हे, हिननि वराणियो। पोइ अवी हिन बाबति सभु कुझु कीअं था ॼाणो? घोड़े सवार खाइनि पुछियो। असीं पंहिंजे अखियुनि ऐं अकुल खे सही नमूने इस्तेमालु करियूं था, ॾिसूं था ऐं सोचूं था। जल्दी कर, साम्हूं वञ, तोखे पंहिंजो ऊठ मिली वेंदो, भाइरनि खेसि चयो। मां हुन तरफ़ कोन वेंदुसि, मुंहिंजो ऊठ अव्हां वटि आहे, जल्दी करियो, मूंखे ऊठ मोटाए ॾियो। भाउ यकीन कर, असां तुंहिंजो ऊठ ॾिठो ई कोन्हे, हुननि खेसि पक ॾियारींदे चयो। घोड़े सवार संदन हिकु बि न वञी। हुन पंहिंजी तलवार कढी मथनि उलारे चयो, हलो थियो मुंहिंजे अॻ में। अहिड़ी रीति खेनि मुल्क जे बादशाह वटि वठी आयो। 3 भाइरनि खे पहिरेदारनि जे हवाले करे पाण सिधो बादशाह ॾांहुं हलियो वियो ऐं खेसि अर्ज़ु कंदे चयाईं त जीअंदा किबला, आउं पंहिंजे ऊठनि जो वॻु जबल ॾांहुं कायो पियो वियुसि। मुंहिंजी ज़ाल ऐं नंढड़ो पुटु ऊठ ते मुंहिंजे पोयां पिया आया। मुंहिंजो ऊठ हिकु अख खां काणो हो ऐं उहे सभु मूंखां पुठिते रहिजी विया। सम्झां थो रस्तो भुलिजी केॾांहुं विञाइजी विया। उन्हनि देरि कई। घोड़े ते चढ़ी संदन ॻोल्हा लाइ निकितुसि। मूंखे रस्ते में 3 माण्हू मिलिया जेके पहिरें पंधु हली रहिया हुआ। मूंखे शक आहे त उन्हनि माण्हुनि मुंहिंजो ऊठ चुरायो आहे ऐं मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो आहे। इहो तूं कीअं थो चवीं? बादशाह खां सवाल कयो। साईं, हिननि माण्हुनि मूंखे पाण ई ॿुधायो त ऊठ पोड़ो हो, हिकु अख खां काणो हो ऐं मथसि ॿार सां गॾु हिकु औरत वेठल हुई। उहो ॿुधी बादशाह कुझु वक़्तु सोच में ॿुॾी वियो। थोरी देरि खां पोइ चयाईं, जेकॾहिं वाक़ई ईअं आहे त हुननि तुंहिंजे ॿुधाइण खां सवाइ ऊठ जा सभु पार पता पूरा ॿुधाया आहिनि, त पोइ त चोर इहे ई आहिनि, खेनि वठी अचो। ऊठ जो मालिक ॿाहिरि वियो ऐं 3 भाइरनि खे अंदरि वठी आयो। जल्दी जवाबु ॾियो,
हिन ग़रीब जो उठ केॾांहुं कयो अथव? बादशाह खे दड़को ॾींदे चयो। साईं, असां चोर कोन आहियूं, न ई असां संदन उठ ॾिठो आहे, भाइरनि जवाबु ॾिनो। अवां उठ जे मालिकनि खे सवां सिधा पार ॿुधाया आहिनि, जॾहिं त मालिक उन मुतलिक़ अवां खे कुझु बि कोन ॿुधायो हो। अव्हीं कीअं था चओ त अवां उठ ॾिठो ई कोन्हे? एॾो कूड़, एॾी ठगी। जल्दी उठ पैदा करियो। जेकॾहिं अवां उठ ॾिठो ई कोन्हे त पोइ उठ जा पार पता कीअं था ॿुधायो? बादशाह खेनि चयो। साईं, इहा अजब जी ॻाल्हि कोन्हे। असांजे नंढपण खां वठी आदत रही आहे त असीं हर शइ चङी तरह जाचे ॾिसंदा आहियूं। असां पंहिंजी हयाती सोच ऐं वीचार में गुज़ारी आहे। इहो ई सबबु आहे जो असीं ॾिसण खां सवाइ सॼी ॻाल्हि सम्झी वियासूं। टिनी भाइरनि अर्ज़ु कयो। इहो ॿुधी बादशाह खिलियो ऐं चयाईं, छा इहो मुमकिन आहे त ॾिसण खां सवाइ कंहिं ॻाल्हि बाबति ॿुधाए सघिजे? इहो नामुमकिन आहे। असां अव्हां जी परख वठी ॾिसंदासूं त वाक़ई अव्हीं सच था चओ। ईअं चई बादशाह पंहिंजे वज़ीर खे भरिसां सॾाए खेसि कन में कुझु चयो। वज़ीर हिकदमि दरबार छॾे ॿाहिरि हलियो वियो ऐं घड़ीअ खां पोइ हिकु वॾी संदूक नौकरनि हथां गाॾीअ ते खणाई अची दरबार में पहुतो। हुन संदूक दरवाज़े वटि रखाई त जीअं बादशाह जी उन ते चङीअ तरह नज़र पइजी सघे। पोइ पाण हिकु पासे थी बीठो। टई भाइर परे खां संदूक खे गौर सां ॾिसी रहिया हुआ। हुननि इहो बि ॾिठो पए त संदूक कहिड़े तरफ़ खां ऐं कहिड़े तरीक़े सां आंदी वई हुई ऐं कहिड़े नमूने सां हेठि रखी वई। चोर जा बच्चा, अचो, अची मूंखे ॿुधायो त हिन संदूक में छा आहे? बादशाह कड़केदार आवाज़ सां टिनी भाइरनि खे मुखातिब थी चयो। साईं, असां अॻ में ई अर्ज़ु करे चुका आहियूं त असां चोर न आहियूं, वॾे भाउ चयो। पर असीं ॿुधाए सघंदासीं त हिन संदूक में छा आहे। जेकॾहिं अव्हां जो हुकुम आहे त ॿुधो। हिन संदूक में हिकिड़ी गोल शइ आहे, वॾे भाउ चयो। इहा गोल शइ हिकु ॾाढ़ो आहे, विचें भाउ चयो। हा, पर आहे कचो, नंढे भाउ सभ खां आख़िर में चयो। बादशाह टिनी भाइरनि जी ॻाल्हि ॿुधी संदूक वेझे आणण जो हुकुम ॾिनो। नौकरनि देरि कान कई। हुकुम थियो त संदूक खोली वञे। संदूक खोली वई। बादशाह संदूक अंदरि झाती पाए ॾिठो त संदसि हैरत जी हद न रही। छा ॾिसे त वाक़ई कचो ॾाढ़ो मंझसि पियो हो। बादशाह पंहिंजनि हथनि सां कचो ॾाढ़ो कढी सॼे दरबार खे ॾेखारियो। पोइ उठ जे मालिक ॾांहुं मुंहुं करे चयाईं, हिननि माण्हुनि साबित करे ॾेखारियो आहे त ही चोर न आहिनि। तूं पंहिंजो उठ वञी कंहिं ॿिए पासे ॻोल्ह। ही वाक़ई ॾाहा ऐं होशियार आहिनि। जेके माण्हू दरबार में हाज़िर हुआ से टिनी भाइरनि जी ॾाहप ऐं होशियारी ॾिसी दंग रहिजी विया। पर बादशाह खे समूरनि माण्हुनि खां वधीक अचरज हो टिनी भाइरनि जे खाइण लाइ हर तरह जा ताम आंदा विया ऐं किन हर तरह सां ख़ुशि कयो वियो। अव्हीं बेॾोही आहियो, जेकॾहिं चाहियो त वञी सघो था, पर इन खां अॻु मूंखे इहो ॿुधायो त अव्हां इहो कीअं मालूम कयो त माण्हू उठ विञायो आहे ऐं अव्हां खेसि उठ जा पूरा पार पता कीअं ॾिना? बादशाह खाइन पुछियो। वॾे भाउ चयो त साईं, रस्तो ढाब ऐं ढुसड़ वारो हो। उठ जा दाफोड़ा वॾा ठहियल हुया। सम्झुमि त कवांट न आहे, पर को वॾो या पोड़ो उठ आहे। जॾहिं मूं हीउ माण्हू ॾिठो जेको असांजे पुठियां घोड़े ते चढ़ी पियो आयो ऐं हेॾां होॾां चौतरफ़ ॾिसी रहियो हो, तंहिं मां मालूम करे वरितुमि त हिन हमरा का शइ विञाई आहे। वाह वाह, बादशाह चयो, पर अव्हां मां खेसि कंहिं ॿुधायो त हू उठ काणो हो? विचों भाउ उथी वेठो ऐं चयाईं, साईं, मूं ॿुधायो। तूं कीअं मालूम कयो त उठ खाॿी अख खां काणो आहे? अंधाए पर रस्ते ते को निशान छॾींदी न आहे। साईं, इहा ॻाल्हि हिन रीति मालूम थी त जंहिं रस्ते सां उठ लंघियो हो, ॾिठुमि त उन जे साॼे तरफ़ वारनि वणनि जूं लामूं पटियल ऐं खाधियल हुयूं ऐं खाॿे पासे वारियूं सही सलामत हुयूं। वाह वाह, बादशाह चयो। भला अव्हां मां कंहिं चयो त उठ ते हिकु औरत ऐं हिकु ॿारु आहे ऐं औरत उमीद सां आहे? साईं, मूं ॿुधायो हो, नंढे भाउ चयो। साईं, मूं इहो हंधु ॾिठो जिते उठ वेठो हो। उते मूंखे औरताणी जुतीअ जा निशान ॾिसण में आया। सम्झुमि त औरत आहे। भरिसां वरी नंढड़ी पेर जे पेरनि जा निशान बि हुया, सो सम्झुमि त ॿार बि साणसि अथसि। औरत जॾहिं वेही वरी उथी हुई त तरियूं खोड़े उथी हुई। ज़मीन ते तिरियुनि खोड़ण जा बि निशान हुया। उन मां सम्झी वियुसि त औरत सां ॿार त गॾु आहे, पर पेट सां बि आहे। इहो सभु कुझु सही, पर अव्हां खे भला इहो कीअं मालूम थियो त संदूक में ॾाढ़ूं आहिनि ऐं उहो कचो आहे? बादशाह खाइन पुछियो। साईं, नौकरनि जे संदूक खणण मां ज़ाहिर हो त उहा ॻरी कान हुई, पर हल्की हुई।
जॾहिं उन्हनि संदूक खे फर्श ते रखियो त मूं गोल शइ जे फिरण जो आवाज़ ॿुधो, जेको संदूक जे हिक कुंड खां ॿिए कुंड ताईं फिरंदे मालूम थियो। ते मां सही अंदाज़ो लॻायुमि त का गोल शइ आहे। वॾे भाउ चयो, जीअं त संदूक बाग़ जे तरफ़ खां खॼी अंदरि आई, इन करे मूं सम्झो त इहा गोल शइ पक ॾाढ हूंदी, छो त अव्हां जे दरबार जे चौधारी ॾाढुनि जा बाग़ आहिनि। विचें भाउ चयो, वाह वाह। बादशाह ख़ुशि थींदे चयो। पोइ बादशाह नंढे भाउ ॾांहुं मुंहुं करे चयो, भला तो कीअं मालूम कयो त ॾाढ़ूं कचो आहे? साईं, अॼुकल्ह जिते किथे ॾाढ़ूं कचा आहिनि, इहो अव्हीं पाण ई ॾिसी सघो था। बादशाह हाज़ुर माण्हुनि सां गॾु ॿाहिरि वञी ॾिठो त वाक़ई संदसि बाग़ जे ॾाढ़ुनि जा वण सावनि ॾाढ़ुनि सां सथिया पिया हुआ। बादशाह टिनी भाइरनि जी अक़ल, सोच ऐं सियाणप खां ॾाढो मुतासिर थियो ऐं खेनि चयाईं, अव्हीं दुनियावी दौलत में बराबरि ग़रीब आहियो, पर ॾाहप में बेहद शाहूकार आहियो। बादशाह पोइ टिनी भाइरनि खे पंहिंजी दरबार में वज़ीर करे रखियो। सच चयो अथनि त अक़ल ऐं सियाणप दौलत खां वधीक आहिनि।